नाज़रीन, गुजो शहर में सफ़ाई सुथराई जो निज़ाम बेहतर न हुजण ऐं मच्छरमार स्प्रे न थियण सबब शहरी तकलीफ़ुनि खे मुंझण ते मजबूर आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे घारे मां तुफ़ैल अहमद पंभर। तरक्की याफ़्ता हिन दौर में भी गुजो शहर बुनियादी सहूलतुनि खां वांझियल आहे। लाइट, पीअण जो साफ़ पाणी जहिड़नि बुनियादी मसइलनि सां गॾोगॾु शहर में गंदगी ऐं ड्रेनेज सिस्टम सही न हुजण सबब शहर में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। इंतज़ामिया पारां मच्छरमार स्प्रे न करण सबब शहरी मलेरिया, डायरिया जहिड़ियुनि बीमारियुनि में मुब्तला थियण लॻा। शहरियुनि जो चवणु आहे त बार बार इंतज़ामिया खे चवण जे बावजूद बि असांजो को बि मसइलो हल नाहे थी सघियो। शहर जेको ठटे ऐं कराची खे मिलाईंदड़ मेन नेशनल हाईवे ते हुजण जे बावजूद बि अलाए छो सिंध गवर्नमेंट खां ऐं लोकल गवर्नमेंट खां मुकमल तौर ते जेको आहे नज़रअंदाज़ थियल आहे। इलेक्शनुनि जे टाइम ते त हीउ शहर सियासी बोतारनि जो गढ़ हूंदो आहे, पर जीअं इलेक्शन ख़तमु थींदी आहे त पोइ उहे वरी ॻोल्हिया कोन लभंदा आहिनि। ऐं यूनियन जो अमलो हुजे या DC ठटो हुजे, बार बार हिनखे नोटिस कराइण जे बावजूद बि शहर जी हालति इहा आहे जो गलियुनि में माण्हू हली नथो सघे, नमाज़ लाइ नथो मटे सघे। हर गली में गंद किचिरो, न सफ़ाई थी ऐं मच्छरनि जो हिन वक़्तु वॾो आज़ार आहे। को मच्छर मार स्प्रे न थी सघियो आहे। मच्छरनि जो तमामु घणो आज़ार आहे, ख़ासि करे गंदगी हुअण जे करे, जंहिं करे असीं हुकूमत खे अपील था करियूं त हिते मच्छर मार दवा स्प्रे कराई वञे, जीअं मच्छर घटि थिए ऐं माण्हुनि मां बीमारियूं बि घटि थियनि। केतिरे ई वक़्त खां मच्छरनि जो स्प्रे न थियो आहे ऐं उन खां अलावा मच्छरनि जे करे केतिरियुनि ई बीमारियुनि में माण्हू वठिजण लॻा आहिनि। उन करे असीं हुकूमत खे गुज़ारिश करियूं था त उते मच्छरनि जो स्प्रे करायो वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शहर में सफ़ाई जे निज़ाम खे बहितर बनाए मच्छर मार स्प्रे करायो वञे त जीअं शहरियुनि जे परेशानियुनि में घटिताई अची सघे। तुफ़ैल अहमद पंवर, आवाज़ न्यूज़, घारो।